मैं मस्कीनों को अपने पास सुलाऊंगा, यतीमों को मैं अपने साथ खिलाऊंगा। मैं मस्कीनों को अपने पास सुलाऊंगा, मैं बीमारों की तीमारदारी करूंगा, मैं मुफलिसों की मददगारी करूंगा। मुझे इंसानियत की खिदमत करनी है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में कासिम खास के लिए जो सलाम कबूल पवे। नाज़रीन, सकरण मास्कर अली लाखों की रिपोर्ट मुताबिक सीनियर सियासतदान पाकिस्तान पीपल्स पार्टी के को चेयरमैन अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी के वालिदा हाकिम अली खान ज़रदारी की 11वीं वर्सी थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह में इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें मैडम फरियाल टालपुर साहिबा ऐं आसिफ अली ज़रदारी पंहिंजे वालिद साहब जे ईसाले सवाब लाइ थैलेसीमिया जे ॿारनि लाइ ख़ैरात जी मानीअ जो बंदोबस्तु कयो। जॾहिं त थैलेसीमिया जे ॿारनि ऐं थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी पारां इज्तिमाही दुआ कराई वई। उन मौक़े ते सेंटर जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल ऐं जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चना ॻाल्हाईंदे चयो त हिन भलाईअ वारे इदारे थैलेसीमिया सेंटर जो बुनियादु मरहूम हाकिम अली ज़रदारी रखियो हो, जंहिंखे बाद में संदसि न्याणी मैडम फरियाल टालपुर अॼु ताईं संभालींदी पई अचे। हिननि चयो त आसिफ अली ज़रदारी ऐं मैडम फरियाल टालपुर थैलेसीमिया जे ॿारनि खे औलाद जीअं सम्झी पंहिंजे वालिद जे मशनि खे जारी रखंदा अचनि पिया। अॼु 11वीं वर्सीअ जे मौक़े ते असीं ऐं थैलेसीमिया जा ॿारड़ा धणीअ दर दुआगू आहियूं त हाकिम अली खान ज़रदारी जी अल्लाह पाक मग़फ़िरत फ़रमाए।